मुझे महबूब जो शान बुलंदा अल्लाह जी केतरो बुलंदा रसूल जो शान बुलंदा केतरो बुलंदा एतरो बुलंदा एतरो बुलंदा इए बुलंदा इए तवा का बुलंदा तवा का इए बुलंदा मखलूक का इए बुलंदा जी सिज बुलंदा सिज तवा मथे आ तमाम मथे आ ये साइंसदान अमेरिका ए रूस वारा चंड ते पिया वञन प्लाट पिया तक़सीम कन घर था ठाहिन पर खुटी पिया ॿिनि ॻाल्हियुनि में हिकिड़ो पाणी कोन्हे ॿियो ऑक्सीजन कोन्हे ऐं इन्हनि खे चओ तव्हां सिज ते वञो भला सिज ते न वेंदा छो त सिज तमामु बुलंद आहे अहिड़ी का बि दुनिया में सवारी कान्हे जेका सिज ताईं वञे ॿियो सिज गरम आहे तेज़ गरम आहे सिज के जो वेझो वेंदो सिज हुनखे साड़े छॾींदो ॻारे छॾींदो इन करे सिज ते केरु वञी कोन थो सघे हाणे अल्लाह साईं जे मिसाल ॾियण जो मतिलबु छा आहे त जीअं सिज बुलंद आहे ओस ताईं का दुनिया जी शइ पुॼी नथी सघे तीअं मुंहिंजे महबूब जो शान एॾो बुलंद आहे जो इंसान त ठहियो पर को नबी बि उते नथो पुॼी सघे जिते मोहम्मद पाक पहुतो आहे सिज बुलंद आहे रसूल जो शान बुलंद आहे तवज्जो कजा सिज उभरियो आहे सिज उभरियो तारा गुम हींअर तारा बीठा आहिनि सिज उभरियो तारा गुम ओ भाऊ सब्र करियो ॿियो छो केॾां थियो था गुम थियो केॾां विया तारा चवनि था रोशनी जो बादशाह अची वियो आहे असांजी हाणे ज़रूरत कोन्हे हाणे असीं चमकी छा करियूं जॾहिं रोशनी जो बादशाह आहे त पोइ तारे जी ज़रूरत कोन्हे रोशनीअ जो बादशाह सिज आहे नबियनि जो बादशाह मोहम्मद मुस्तफ़ा आहे नबूवत जो बादशाह आयो आहे मोहम्मद मुस्तफ़ा सिज आहे नबी तारा आहिनि जॾहिं सिज आयो त तारा गुम जॾहिं महबूब खुदा आयो त नबूवतूं ख़तम जीअं सिज जे हूंदे तारो कोन चमकंदो तीअं मोहम्मद पाक जे हूंदे कंहिं नबी जी नबूवत कोन चमकंदी रोशनीअ जो बादशाह आहे हलो साईं सिज फिरी ईअं थो अचे ये कुदरत जो हिकिड़ो सिस्टम आहे साइंसी दौर आहे सिज उभरियो ऑस्ट्रेलिया खां फजर जो अज़ानूं आयूं सिज अचे पियो ऑस्ट्रेलिया में फजर जो अज़ानूं ख़त्म थियूं श्रीलंका में शुरू थी वयूं श्रीलंका जो अज़ानूं फजर जो हलन पयूं त बांग्लादेश में फजर जो टाइम थी वियो बांग्लादेश जो अज़ानूं शुरू थियूं उहे ख़त्म थियूं त इंडिया में टाइम थी वियो फजर जो वरी इंडिया जो अज़ानूं शुरू थी वयूं इंडिया में टाइम फजर जो ख़त्म थियो तो पाकिस्तानी अज़ानूं शुरू थियूं हिते टाइम ख़त्म थियो तो ईरान जो अज़ानूं शुरू थियूं ईरान में ख़त्म थियो तो वरी इराक जो अज़ानूं शुरू थियूं हे फजर जो अज़ानूं वञनि पयूं पोयां वरी ज़ोहर जो अज़ानूं शुरू थी वयूं उहे अचनि पयूं हे वञनि पयूं हुतां पोयां वरी ज़ोहर पई अचे हे वञनि पयूं सऊदी अरब पोइ मिस्र पोइ शाम पोइ अफ्रीकी ममालिक सिज वञे पियो अज़ानूं गूंजंदियूं वञनि फजर जूं पोयां ज़ोहर जूं लॻियूं ज़ोहर जे पोयां असर जो अज़ानूं अचनि पयूं हीअ गोल चकर आहे हे अज़ानूं हीअं अचनि पयूं हिकिड़ियूं वञनि पयूं ॿियूं अचनि पयूं अल्लाह शाहिद आहे ऐं मरण जे कंधीअ ते आहियां 24 कलाकनि में 1 सेकंड खाली कोन्हे हर सेकंड में लाउड स्पीकरनि तां पूरी दुनिया के अंदर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जो लफ्ज़ पूरी दुनिया में गूंजे तो वो रफ़अना लक ज़िक्रक ऐ मोहम्मद तुझे शान के मुंह बुलंद करे नारा तकबीर शान मुस्तफा ताजो व तख्त खत्म नबूवत नारा तकबीर दुनिया के कहीं लीडर के दुनिया के कहीं बादशाह के डोनाल्ड ट्रंप के शहबाज शरीफ के जरदारी के नेतन याहू के नालो याहू
फल भेड़ा नाले में फबी हो दुनिया के कहीं लीडर के पंहिंजे हुकूमत में उहा चमक धमक उहा शोहरत हासिल कोने जेका 15 सदियन गुजरण का पोए असांजे दिलबर नबी बेहतर नबी अफजर नबी दिलदार नबी महदार नबी पगदार नबी सरदार नबी मोहम्मद पाक के हासिल आ सिजबरी आयो सिजबरी आयो है सिज हाने फिरी आयो आई ये सिजा है तारा ये सिज जा शेड लगा सिज जा शेड लगा तारन के तरह तारा चमकिया तारा पाण कोन था चमकन इन्हनि के सिज जो शेड है लाइटू तू चमकन जिया एक्सीडेंट थींदो है रोड ते शीशा पिया हुंदा आहिनि इन्हनि शीशनि के जॾहिं लाइटू लॻंदियूं गाड़ी जो तेरे शीशन में शेड निकरंदा शीशा चमकंदा ड्राइवर समझी वेंदो तो गाड़ी शीशा पियान रोड ते जी शीशन के लाइटू थियूं चमकाइन ये तारन के सिज जा शेड था चमकाइन हे मोहम्मद मुस्तफ़ा सिज है हे नबी तारा इन ये तारा खुद कौन था चमकन इन्हनि के चमकाइण वारो सिज है लो लाक लमा खलक़तुल अफ़लाक आए मोहम्मद तुंहिंजे सदके जहान जुड़ियो है तू ही त आई जेको सभिनि खे पियो चमकाई नबियन जे नबूवत के चमकाइण वारो मोहम्मद घोट आ इन करे अल्लाह ताला नबी के चयो सिज 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 खातिमुल अनवार आ इन ते रोशनियूं खत्म इन का वधीक दुनिया में भी का शय रोशन आहे कोन सिज खातिमुल अनवार आहे मोहम्मद खातिमुल अंबिया आहे उते रोशनियूं खत्म हिते नबूवतूं खत्म सिज हिकड़ो एड़ो आहे जो पूरी दुनिया के रोशन करे तो सिज हिकड़ो आहे बियो न आहे न इंदो न ठंदो यो सिज हिकड़ो है ऑस्ट्रेलिया के रोशन करे इंडिया के रोशन करे बांग्लादेश के रोशनी दे पाकिस्तान के दे सऊदी अरब के दे अमेरिका अफ्रीका रूस चाइना पूरी दुनिया के सभी 206 मुल्कन के यो सिज तो रोशन करे सिज हिकड़ो है जो पूरी दुनिया के रोशन तो करे मोहम्मद हिकड़ो है जो पूरी दुनिया ताईं नबूवत की रोशनी के पहुंचाए तो सिज न बियो आहे न इंदो नबी बियो न आहे न इंदो यो हिकड़ो सिज आहे पूरी दुनिया ला काफी आहे वो उरसल तो इलल खल्क़े काफ़ा पूरी दुनिया जे सभनी नबियन जो भी नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिज हिकड़ो आहे जी मोहम्मद पाक भी हिकड़ो आहे तवज्जो कजी सिज का पहिरीं सुबुह सादिक थींदो सिंधी में चवंदा आहिनि पिर फुटंदी पहिरीं पिर फुटी वो पैगाम खणी ईंदी दुनिया के ॿुधाईंदी होशियार थियो सिज पियो अचे सुबुह सादिक पैगाम खणी आई आहे तो अवां खे इतला थी ॾियां सिज अचे पियो मोहम्मद मुस्तफ़ा का अॻ में हज़रत ईसा आयो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम आयो आहे व मुबशिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद माफ़ कजो ऐं दिमाग़ मरीज़ आहियां समझो जियां सुबुह सादिक दुनिया के पैगाम ॾींदी आहे होशियार थियो सिज पियो अचे जीअं ईसा दुनिया के होशियार कयो आहे पैगाम कयो आहे मुबारकी ॾिनी आहे व मुबशिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद होशियार थियो मोहम्मद घोट अचे पियो सुबुह सादिक पैगाम सिज जो खणी आई आहे ईसा नबी पैगाम मोहम्मद जो खणी आई आहे पर सुबुह सादिक ऐं सिज जे विच में वक़्फ़ो कलाक 20 मिनट आहे मोहम्मद मुस्तफ़ा ऐं ईसा अलैहिस्सलाम जे विच में वक़्फ़ो 500 सालन जो आहे एडो वक़्फ़ो छो रखियो वियो हिते वक़्फ़ो छोटो आहे हुते वक़्फ़ो वॾो आहे छो तो सुबुह सादिक ऐं सिज जे उभरण में वक़्फ़ो कलाक 20 मिनट जो आहे
ईसा अलैहिस्सलाम ऐ मोहम्मद मुस्तफ़ा जे विच में वक़्फ़ो 500 सालन जो आहे इहो छाजे करे वो हिन जे करे तो सिज जो दुनिया में पीरियड 12 कलाक आहे मोहम्मद मुस्तफ़ा जो पीरियड दुनिया में ता क़यामत आहे सिज जो पीरियड घट हो इन करे पैगाम खणी अचण वारे जो टाइम घट रखियो वियो हुते पीरियड वॾो हो इन जे करे पैगाम खणी अचण वारे जो टाइम 500 साल रखियो वियो बराबरी कई वई आहे समझो था हाणे रसूल नबूवत जो सिजा क़ुरान तो चवे ऐं रसूल खां पुछियोसीं साईं तो असहाबी कन नुजूम कुरान चवे तो नबी सिज आहे रसूल चवे तो सहाबी तारा आहिनि मूं तव्हांखे पहिरीं सम्झायो तारनि खे चमकाईंदो सिज आहे सिज जा जॾहिं शेट लॻंदा तॾहिं तारा चमकंदा क़ुरान चयो मुहम्मद सिज आहे मुहम्मद चयो हे तारा आहिनि हिननि खे चमकाइण वारो आऊं आहियां जे हे चमकनि था त हिननि नूर बराए रास्त मुहम्मद मुस्तफ़ा मां कैच कयो आहे ताज तख्त खत्म नबूवत शाने सहाबा तवज्जो सिज जो उभरे तो रोशनी मंदिर ते भी छॾींदो मस्जिद ते भी छॾींदो सिज सखी आहे काफर ते भी रोशनी छॾे तो मुसलमान ते भी छॾे कुत्ते ते बिल्ली ते ढोर ते ढगे ते मिरुअ ते गिदड़ ते बांदर ते सभिनि ते रोशनी उछलींदो इहो ई सिज शीशे ते भी रोशनी छॾींदो जूते ते भी रोशनी छॾींदो हाणे सुभाणे तजर्बो कजई मुंह मिसकीन जो जुमिलो यादि रखजई हयात ते भरोसो आहे या न मिलूं या न मिलूं सुभाणे सिज के साम्हूं ही शीशो आहे ही जूतो आहे ॿई झलजई साम्हूं हे शीशो चमकंदो हे जूतो कोन चमकंदो सिज त रोशनी जूते ते भी छॾी आहे हिन ते भी छॾी आहे ही नथो चमके ही पियो चमके छो त ही साफ़ आहे हिन में रोशनी कैच करण जी सलाहियत आहे तॾहिं तो चमके ही साफ़ कोन्हे हिन में रोशनी कैच करण जी सलाहियत कान्हे का मुहम्मद पाक मक्के में अची रोशनी सिद्दीक ते भी विधी आहे रोशनी अबू जहल ते भी विधी आहे रवंद सखी आहे रोशनी अबू लहब ॾांहुं बि वई आहे अबू जहल ॾांहुं बि वई आहे रोशनी सिद्दीक उमर ॾांहुं बि वई आहे अबू जहल नथो चमके सिद्दीक चमके पियो छो त सिद्दीक शीशो आहे अबू जहल जूतो आहे चमकंदो उहो आहे जेको रोशनी कैच कंदो आहे तू वही करे तबसरा तो करी अबू बकर ते आहा तबसरा न कर मुझा सुहाना साईं आहा कुलन ते खणी मोहम्मद घोट के जो गौर सौर ते पहुतो आ कुलन ते खणी असांजा पाकिस्तानी हाजी जरे ज़ियारत ते वेंदा न जबल सौर ते वो बी जबल सौर जे बिक में हिकड़ी अख पूरे पहुंचंदा वञ मथे आए वॾो अड़े चढ़ भला पोल्ट्री फार्म खाइण वारा चढ़ मथे तू खाली न तो चढ़ी सकी ऐं ॿिन्ही हथनि सां सलाम करिया उन सिद्दीक के जे कुलनि ते कढी रसूल के गार ते पहुचा आहा हेड़ा हेड़ा शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे बैत चयो कि उठ त आर्य जाम जा मया शाल मरन बददुआ पियो ॾे मयो चइबो उन उठ के जो मस्ती करे गुड़े उठ त आर्य जाम जा मया शाल मरन पो गर लगे गोरन के से राह मज रुलन पो महेरी कुल मरन जिन पुनल न्यो हो पाण सा शाह अब्दुल लतीफ भटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो ये न चाहो हिया चाहो उठ त आर्य जाम जा मया शाल मचन उन चयो मरन ही चतो न मचन उठ त आर्य जाम जा मया शाल मचन पो गर न लगे गोरन के से राह मज रतन पो महेरी कुल बचन जिन पुनल के प्यादो न छड़ियो कुलहन ते खड़ी वनी गार ते बजा
छिके वैसे हिजरत वारी रात दा पो महेरी कुल बचन जन पुन लगे प्यादो न छजो आदा तवज्जो कजा सिजो बरे तो पेरी फिजा के रोशन कंदो जमीन ते रोशनी पो इंदी विच में करोड़ो माल फिजा है पेरी फिजा रोशन थींदी जमीन ते रोशनी पो इंदी पर जे जमीन ते भी निहर इंदे तो तोके फिजा नजर न इंदी डायरेक्ट सिज नजर इंदो फिजा पंहिंजे वजूद के सिज जे वजूद में गुम कयो आ फिजा साफ ऐं शफाफ आ फिजा सिज सां मुत्तसिल आ ॻणींदो अचिजई फिजा सिज सां मुत्तसिल आहे लॻ आहे फिजा साफ ऐं शफाफ आहे फिजा ज़मीन वारनि खां मथे ऐं बुलंद आहे फिजा तुंहिंजे गंद के ऐं मेल के क़बूल न कंदी तव्हां सभई सुभाणे मिट्टी जा बुक भरे मथे उछलियो फिजा के गंदो था करियो फिजा गंद कबूल न कंदी मिट्टी वापस ईंदी वरी जमीन ते तू खांगारो करियो चल तू यो खांगारो मथे न वेंदो फिजा वापस उन खांगारे के तोड़ा रिवर्स गेयर में रवानी कंदी फिजा कबूल न कंदी तुझे खांगारे के या गाल मुझे समझ में आई हाणे मोहम्मद मुस्तफा सिज आहे सहाबा फिजाइन रसूल जे नबूवत जी फिजा आहे जिया फिजा सिज सा मुत्तसिल आहे तिया सहाबा रसूल सा मुत्तसिलन जिया फिजा साफ आहे तिया सहाबा साफ आहे पाक आहिनि जिया फिजा बुलंद आहे तिया सहाबा बुलंदन जिया फिजा के गंद के कबूल न कंदी जी मोहम्मद जा सहाबा कहे मलंग जे गंद के कबूल न कंदा जे करे कोई गंद उछलियो वो गंद वापस उन जे बूथ में लगंदो सहाबा बुलंद आहिनि सहाबा नारा तकबीर अजमत सहाबा शान सहाबा नारा तकबीर मोहम्मद मुस्तफा सिराज मुनीरा कुरान में सिज के भी चई सिराज रसूल के भी चई सिराज पर सिज के चई सिराजन वहाजा रसूल के चई सिराजन मुनीरा हुते सिज जी हुते सिफत आहे वहाजा हिते सिफत आहे मुनीरा वहाजा माना रोशन पर गरम मुनीरा माना रोशन पर ठंडक थधाण सिज भी रोशन आ रसूल भी रोशन आ सिज रोशन गरम आ मोहम्मद रोशन थधो आ सिज के वेझो वेंदे सिज साड़े ॻारे छॾींदो मोहम्मद के वेझो वेंदे भाकर पाए जन्नत में वठी वेंदो सिज जी सिफत आहे वहाजा गरम रसूल जी सिफत आहे मुनीरा मुनीरा वरतल आहे नूर खां नूर जो मरकज़ जन्नत आहे महल नूर जा बिस्तरा नूर जा गिलास नूर जा प्याला नूर जा ओरो नूर जो जायू नूर जो बिस्तरा नूर जा सब कुछ नूर जा नूर जो मरकज़ जन्नत आहे सिज जी सिफत आहे वहाजा गरम गर्मी जो मरकज़ जहन्नम आहे इन शिद्दतल हर मिन फै जहन्नम रसूल फरमायो सिज तेज थींदो आहे गर्मी केच कंदो आहे जहन्नम मंझा सिज गर्मी छिके पियो जहन्नम मां रसूल नूर छिके पियो जन्नत मां छो त सिज जो मरकज़ जहन्नम आहे रसूल जो मरकज़ जन्नत आहे हू हुतां गर्मी छिके थो ही हितां नूर छिके थो कुल शइ यर्जो इला असली हर शइ मोटंदी पंहिंजे मरकज़ ॾांहुं हर शइ मोटंदी पंहिंजे बुनियाद ॾांहुं जलसो ख़तम थींदो पोइ केॾां वेंदा जलसो ख़तम थींदो पोइ केॾां वेंदा घर वियो आहे उमिरि ते 21 ॾींहं पूरा थिया हाणे केॾां घर शइ हर का शइ मोटंदी पंहिंजे घर ॾांहुं मरकज़ ॾांहुं असुल ॾांहुं सिज जो मरकज़ जहन्नम आहे रसूल जो मरकज़ जन्नत आहे हर शइ मरकज़ ॾांहुं मोटंदी खबरदार क़यामत जे ॾींहुं फ़ैसिले खां पोइ सिज पंहिंजे मरकज़ ॾांहुं मुहम्मद पंहिंजे मरकज़ ॾांहुं सिज जहन्नम जे हवाले मुहम्मद घोट उम्मत सूदो जन्नत जे हवाले
हाँ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नतुल फिरदौस मकाम महमूद में साईं जन वेठा आहिनि परेशान आहिनि। अल्लाह ताला तो पूछे मुंहिंजा महबूब छो परेशान आहिनि? जन्नत मिली मकाम महमूद मिलियो अञा ॻणती छा जी? मुंहिंजा रब मुंहिंजा गुनाहगार उम्मती जहन्नम में सड़नि था, मूंखे उन्हनि जी ॻणती आहे। अल्लाह से क़ुर में चयो वल सौफ युतीक रब्बुक फतरज़ा, आए महबूब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं राज़ी थींदे। अल्लाह जे रसूल फरमायो ऐं तेसि ताईं राज़ी थींदुसि ई कोन जेसि ताईं मुंहिंजी सॼी उम्मत जे माफ़ी जो ऐलान थी जन्नत में पहुचे। पोइ अल्लाह सी पुछंदो छो परेशानी? मुंहिंजा उम्मती जहन्नम में। पोइ अल्लाह सी फरमाईंदो तव्हां वञो जंहिंखे चाहियो उनखे जहन्नम मां कढी जन्नत में पुॼायो। पंहिंजो अल्लाह जो रसूल फरमायो जंहिंजे दिलि में राईअ जे दाणे जेतिरो बि ईमान हूंदो उनखे आऊं जहन्नम मां कढी जन्नत में रवानो कंदुसि। मुंहिंजा दोस्तो ओ मुस्लमान भाइरो, एॾो शान वारो नबी, एॾो रहम दिल नबी अल्लाह साईं तव्हां असांखे नसीब कयो। पर अफ़सोस इहा उम्मत बेक़दरी, उम्मत बेक़दरी आहे। अल्लाह अल्लाह फ़क़ीर हिकिड़ो वियो पियो पिनण, गॾ ते चढ़ियो पिनण वियो, किट 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 आरूड़ीअ ते हीरो पियो हो लखनि। हिन सम्झो को मणियो आहे, सो उहो हीरो खणी हुन में धाॻो विझी गॾ जी ॻीचीअ ॿधी, लखनि जो हीरो गॾ जी ॻीचीअ ॿधो पियो। बाज़ार मां वञी मटियो त सोनारो वेठो हीर आई, हीरनि जवाहिरनि खे सुञाणण वारो जवाहिरी वेठो। उन्हनि ॾिठो ये लखनि जो हीरो गॾ जी ॻीची में। फ़क़ीर हेॾां जेॾां ए जेको गॾ जी ॻीची में ॿधो अथई न 10 रुपया वठी वॾो मूंखे चई था वञी खण। फ़क़ीर त सुञातो ई कोन। फ़क़ीर खे 10 रुपया मिलिया, नची टपी हलियो वियो। लखनि जो हीरो सोनारे खणी पाण वटि उनखे वही बुर्श हयो, वही उनखे साफ़ कई, केमिकल ॿिया त हणी उनखे साफ़ कई, हीरो चमकियो, सॼो दुकान रोशन। बाक्स डॿी खणी उन में हीरे खे रखी, हाणे उनखे अलमारी में ते रखई त हीरे ठका ॾिनूं, हीरो टुटी पियो, हीरो फाटी पियो। हीरे जी क़ीमत तेसि ताईं हूंदी आहे जेसि ताईं सलामत हुजे, टुटो त छुटो टको बि न लहे। हीरो फाटी पियो त सोनारो हैरान थी वियो त वरी हीरे खे चई वाह हेॾे वाह, गॾ जे ॻीचे में ॿधो पियो ऐं त सवलो है, लाहे ठाहे धोई इज़त सां तोखे अलमारी में तो रखां त वरी टुटी पियो ई। तॾहिं हीरे जवाबु घणो नु चई फ़क़ीर ते मूंखे ॾुख न आहे, फ़क़ीर मूंखे सुञातो कोन, इन करे मूंखे गॾ जी ॻीचे में ॿधी छॾईं। मूंखे ॾुख तोती आहे, तूं सोनारो जवाहिरी है, जॾहिं तोखे ख़बर पई त लखनि जो हीरो आहे, पोइ बि तो मुंहिंजी क़ीमत 10 रुपया कई आहे। तूं बेक़दरो इंसान आहीं, बेक़दरे इंसान जे हथनि में ज़िंदह रहण खां मौत भलो आहे। नबी त हीरो आहे, काइनात जो हीरो आहे, पर उम्मत बेक़दरी निकिती आहे। अलाह छो गैरनि जे तरीक़े ते हले थी, छो उन्हनि खे मुहम्मद पाक जो तरीक़ो नथो वणे। मुंहिंजा दोस्तो अॼु अहद करियो त इंशा अल्लाह पंहिंजे चेहरे ते मुहम्मद पाक जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं। हा हा, इन जो फ़ाइदो कहिड़ो थींदो? ओ बाक़ाइदे सिंधी ॿोलीअ में ॿारहाड़ी वारी ॼटाणी ॿोली में आउं सम्झाईंदो आहियां त हे जेको आहे सा क़ौम सम्झे असांजी ॻाल्हि खे। सम्झो तव्हां चेहरे ते ॾाढी रखाई, CID रिपोर्ट मोकिली अमेरिका, पाकिस्तान सॼो तालिबान सां भरिजी वियो, रुगो मुला। जीअं न नंढड़ो ॿार राति जो रोईंदो आहे, सुम्हंदो कोन्हे, पोइ माउ हुनखे डपु ॾींदी आहे, चुप कर छोरा गिदड़ पियो अचे। अमेरिका के डपु ॾिबो आहे, चुप कर तालिबान पिया अचनि। 44 मुल्कनि जूं साईं फ़ौजूं आयूं अफगानिस्तान में, तीकाए 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 सभिनि खे ज़लील करे दौड़ाए भॼी इस्लामी हुकूमत क़ाइमु करे वेठा आहिनि। अमेरिका भॼंदे भॼंदे 70 अरब डॉलरनि जो असलो छॾे, 70 अरब डॉलर
उनजो असलो छॾे वियो अफगानिस्तान में, हाणे घोड़ो घोड़ो तो करे तो मुंहिंजो असलो मूंखे वापसि करियो। तालिबान चयो छुछो ॾींदासीं, माल गनीमत आहे पुट, ही माल गनीमत आहे। वञो जेकॾहिं तव्हां चेहरे ते सुनत रखाई त CID रिपोर्ट मोकिली अमेरिका खे, सॼो मुल्क तालिबान रुगो मुल्ला मौलवी थी विया आहिनि। मलाइक रिपोर्ट मोकिलींदा रोज़े पाक में मोहम्मद पाक के तो तुंहिंजी उम्मत अॼु तुंहिंजी सुन्नत खे ज़िंदा कयो आहे। रिपोर्ट अमेरिका पे वेंदी, रिपोर्ट मदीने पे वेंदी, अमेरिका वटि रिपोर्ट वेंदी, डंप मरी वेंदो, सड़ी वेंदो, ॻरी वेंदो। मोहम्मद पाक वटि रिपोर्ट वई त मोहम्मद पाक ठरी पवंदो। हाणे मर्ज़ी वारायो मुसलमानो, आऊं तो चाहींदुसि त कमु अहिड़ो करियो जो अमेरिका मरी वञे, मोहम्मद रोज़े में ठरी वञे। चओ इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं। ओ आलमन जो साथ ॾियो। यहूद नसारा हीअ मोबाइल कढी आहे, पूरी दुनिया जे कुंड कुर्स ताईं मोबाइल पहुची आहे। यहूदियन पेप्सी ऐं कोक कढी आहे, नंढी वॾी होटल ते ॿारहड़ियुनि में या कोक ऐं पेप्सी हुननि पहुचाई आहे। तव्हां चओ था मुल्लनि छा कयो आहे? असां हिन अल्लाह जे क़ुरान खे कसम थो खणा कुतुब शिमाली ताईं पहुचायो आहे। दुनिया जे कुंड कुर्स ताईं अल्लाह जे कलाम खे गूंजायो आहे, मस्जिदुनि खे वसायो आहे। तो मौलवियन आलमन मदरसन के मेहनत से असा तहांजे बच्चन के हाफ़िज़ बनायो आ। असा छा कयो आ? असा कुरान के दुनिया के कुंड कुर्स ते पहुंचायो आ। मेहरबानी करो, 78 साल पाकिस्तान की उम्र थी वही आ। कढो हथ भोटारन मां, आलमन जो साथ दियो त हिन मुल्क के गंद कढी साफ करे, याद करे, वारी वजाए पद रहनी भोटारन के बजाए हिन अल्लाह जो कुरान जो पाक निज़ाम नाफ़िज़ करियो। मौलाना फजल रहमान साहब होशियार कयो है त अन करीब तहां के इस्लामाबाद जो सॾु मिलंदो इंशाअल्लाह। जेकॾहिं कायदे मिलत इस्लामिया इस्लामाबाद जो सॾु ॾिनो तो तन मन जी धन जी बाजी लगाई, मरण जे कंधे ते वेठा आहियूं, वञी मरंदासीं तो पछाड़ी शहादत त मिले, पर मुल्क के धोई गंद करे ए नवाब छे ए शहबाज शरीफ जड़ा बंदर इनके कारे गड्ढे ते चढ़े रवानो करे। अल्लाह नारा तकबीर, जमयत उलमा इस्लाम, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजलुर रहमान। चलो इंशाअल्लाह आलम जो साथ ॾींदासीं। मुझे ला दुआ घुरजो, अल्लाह ताला सेहत दे, ईमान जो खात्मो नसीब करे, जिंदगी रही मुलाकात बाकी। व आखिर दावाना वल्हम्दुलिल्लाह।